मुस्तफ़ा असा जो मौला हो ज़वार हो अज़ादार हो अल्लाह उनकी बख्शिश फरमाए। जनाब सैयदा जी सदके ये मौला जे मातम के हवाले से उन्होंने नालो याद रखे वेंदो कि जो भी मसरूफ़ सलामी शाह रहता है गो वो रहता नहीं पर नाम सदा रहता है। ये हुसैन जो कर्मा करीम हुसैन इब्न अली एडो करीमा ये के जो एहसान न थो रखे बस हिकड़ो मसाइब दी असावलना वैसू वैसू घर सुगरा ओ सकू खेदण मूल न देंदी मौला ताजो कुकू कब्रे अब्बास ताई पहुंचाए। किबला समझाए वना केर चवे पियो त कंहिंखे वेठो चवे मदीने जूं नंढड़ियूं ॿारियूं पंहिंजा नंढा नंढा भाइर बीबी सुगरा जी हवेली में अची खेॾाईना बीबी हिनन जे भाइरनि खे वठी करबला ॾांहुं मुंहुं कर रोई चवे बाबा हाणे त परावा भाइर पई खेॾा बाबा वो कहिड़ो ॾींहुं हूंदो जॾहिं मां पंहिंजे भाउ असगर खे खेॾाईंदुसि। अज़ादारो मदीने में जने शाम थिया इहे नंढड़ियूं पंहिंजा ॿार खणी वापसि वञना फजर जी नमाज़ पढ़ी मारूं नंढड़नि खे जाॻाइनि उथो पंहिंजा ॿार वठो वञो सुगरा जे घर वञो। इन करे सुगरा ॿार न मुहिया मता तव्हांजा ॿार ॾिसी सुगरा ख़ुशि थी वञे। ओ किबला जी नंढी नंढी औलाद जॾहिं माउ चवंदा वञो सुगरा जे घर वञो मता सुगरा राज़ी थी वञे नंढड़ियूं ॿारियूं पंहिंजनि माइरनि खे हथ ॿधी रोई चवंदा असां वञ न वेसो घर सुगरा ओ साकू खेदण मूल न देंदी ओ चाके साडे आए वीरा को वो बैठी हाय हाय वेण करेंदी रो के आदन मौत रब जाने केड़ा असगर है ओ जेंदे चोले पाक चुमेंदी अम्मा जदा नाम अकबर दा आए आदा है वो बीबी रो रो के बुढ़वे। अजरकुम अल्लाह जज़ाकल्लाह ज़ाकिर मोहतरम खास कर जेके जेके ज़ाकिर रहिजी विया उन्हनि खां हथ ॿधी इंशाअल्लाह वरी